परॾेही वज़ीर शाह कुरैशी चयो आहे त चीन सां लाॻापा ख़तम करण लाइ कंहिं बि खुली करे नाहे चयो। सीपेक ते क़ौमी इत्तिफ़ाक़ी राय मौजूदु आहे, हुन ते फ़ैसिलो थी चुको आहे। परॾेही वज़ीर शाह कुरैशी ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिंखे पसंदि हुजे या न हुजे, सीपेक असांजी ज़रूरत आहे। हीउ पंहिंजी मंज़िल ताईं पहुची वेंदो ऐं मां वाज़े थो कयां त चीन कॾहिं बि नाहे चयो त तव्हां अमेरिका सां लाॻापा ख़राब कयो। असां अमेरिका सां लाॻापा ख़राब करणु न चाहींदासीं। अमेरिका जो चीन सां लाॻापनि बाबति पुछियल सवाल जे जवाब में हुन चयो त अहिड़ी तरह केर बि नाहे चवंदो। अंदाज़ हूंदा आहिनि, मायना वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन जी पंहिंजी तरजीह हूंदी आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान हरगिज़ न चाहींदो त काबुल ते कब्ज़ो थिए। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अफ़गान हुकूमत बि पंहिंजे रवैये में लचक ॾेखारे, तालिबान सां गॾु वेही ॻाल्हियूं करे मामला तइ करे। सदर अशरफ गनी जा साथी तालिबान बि अफ़गानी आहिनि, हुननि खे पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करणो पवंदो।